बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे रूट्स खे जेको आहे असां सिंप्लीफाई कीअं कयूं। अॼु असां उहो सिखंदासीं। सभ खां पहिरियां यादि करे छॾियो त जेके रूट्स असांजा थींदा आहिनि उन्हनि में अंदरि जेको वैल्यू आहे रेडिकेंड उन्हनि जो हिकु जहिड़ो हुजणु कट ऐं जोड़ में लाज़िम आहे। सपोज कयो असांजो हिते पहिरों नंबर दर्जो आहे अंडर रेडिकल आहे 2 प्लस में अंडर रेडिकल आहे 2। हाणे हिनखे असीं चवंदासीं रेडिकेंड आहे। इहो छा आहे? रेडिकेंड आहे। ऐं ही छा आहे? ही रेडिकल साइन आहे। रेडिकल साइन ठीक आहे, यानी रेडिकल आहे। हाणे हिन रेडिकेंड जो साॻियो हुजणु लाज़मी आहे जोड़ में। तॾहिं जोड़ थी सघे थो जॾहिं इहे ॿई छा हुजनि? सेम हुजनि। तमां कॾहिं बि सपोज कयो हिते असांजो 3 हुजे, हिते असांजो 2 हुजे, हिननि खे तव्हां जोड़ नथा करे सघो छो त रेडिकेंड जो सेम हुजणु जोड़ जे लाइ या कट जे लाइ लाज़िम आहे। सो इहा पॉइंट जेको आहे तव्हां पंहिंजे ज़हन नशीन करे छॾियो त जॾहिं बि असां रूट्स जो जोड़ कयूं या कट कयूं त उन जो रेडिकेंड जो हुजणु सेम जेको आहे उहो लाज़िम आहे। हाणे असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं। यानी तव्हांजे लाइ सवलो थी पियो। तव्हां चवंदो वाकई ही जेको आहे रेडिकेंड ॿिन्ही जा सेम आहे। वो रेडिकेंड कहिड़ो आहे? वो 2 आहे। त असां हिनखे जोड़ करे सघूं था। यानी हिकिड़ो असांजो ही आहे, ॿियो असांजो वैल्यू ही आहे। हिनखे चवंदासीं हिकु अंडर रेडिकल 2 ही आहे, हिकु अंडर रेडिकल 2 ही आहे। त घणा थींदा नी? 2 अंडर रेडिकल 2। या वरी तव्हां हिनखे जनरल में ईअं खणी चओ त सपोज कयो ही सॼो तव्हांजो x आहे, ही बि तव्हांजो x आहे छो जो ॿिन्ही जा वैल्यू सेम आहिनि। त x ऐं x खे असां जोड़ कंदा त घणा थींदा आहिनि? 2x थींदा आहिनि। साॻे ई नमूने हिनखे असां छा लिखंदासीं? हिकु अंडर रेडिकल 2 प्लस में हिकु अंडर रेडिकल 2। त ही घणा वञी थींदा? 2 अंडर रेडिकल 2। अहिड़े नमूने वरी असांखे हिते ॿियो दर्जो असांखे गिवन आहे। हिन में बि तव्हां इहा शइ ॾिसो जॾहिं रेडिकेंड ॾिसो सेम आहे। हिते बि असांजो घणो आहे 2, त हिते बि असांजो घणो आहे 2 आहे। त ही बि असांजो जोड़ थी सघे थो। त हिनखे असां जोड़ कीअं कंदासीं? सिंपल वे आहे। त ही असांजा घणा 3 ऐं ही घणा 4 थी विया घणा 7। अंडर रेडिकल में जेको 2 आहे इहो सेम रखंदो। ही असांजो आंसर आहे। या वरी हिन जो ॿियो तरीक़ो आहे कहिड़ो? हिनखे तव्हां हीअं बि लिखी सघो था 3 अंडर रेडिकल 2 प्लस 4 अंडर रेडिकल 2। ही अंडर रेडिकल 2 हिते बि आहे, अंडर रेडिकल 2 हिते बि आहे। त इनखे तव्हां वठो कॉमन। हाणे हिते छा बचो? सिर्फ 3 प्लस जी निशानी। हिते छा बचो? 4। हाणे तव्हांखे ख़बर आहे ब्रैकेट सिंप्लीफाई सां कंदा आहियूं त 3 ऐं 4 घणा थींदा? 7। त अंडर रेडिकल 2 हिते रिमेन सेम। हिते असां 7 ई अॻियां करे रखंदासीं। जॾहिं तव्हांखे रूट्स जा प्रॉब्लम मिलनि त उन्हनि खे तव्हां ईअं सिंप्लीफाई करे सघो था।